अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ए ईमान वारो, तव्हां के छा थियो आहे जो जॾहिं अव्हां के चयो वेंदो आहे त अल्लाह जी वाट में जिहाद लाइ निकिरो, तव्हीं ज़मीन ते बार थी पओ था, यानी ज़मीन ते किरी पओ था। छा तव्हां आखिरत जे मुक़ाबले में दुनिया जी ज़िंदगीअ ते राज़ी आहियो? जेकॾहिं ईअं सम्झो अथव त पोइ यादि रखो त ही दुनिया जो माल मताओ यानी साज़ ऐं सामान आखिरत जे मुक़ाबले में बिल्कुलु थोरो आहे। दुनिया जो ही आज़ी खुशियूं आखिरत जी अबदी नेमतुनि जे मुक़ाबले में का बि हैसियत नथियूं रखनि। मुसलमानो सुस्तीअ ऐं काहिलीअ में न पओ, न वरी ऐश इशरत खे पंहिंजे वेझो अचण ॾियो, ऐं जेकॾहिं जिहाद लाइ न निकिरंदो त अल्लाह तव्हां खे दर्दनाक अज़ाब ॾींदो ऐं तव्हां जी जाइ ते ॿी क़ौम खे आणींदो, ऐं अवीं उन क़ौम खे को बि नुक़सान या ज़रर न पहुचाए सघंदो। ऐं अल्लाह त हर शइ ते पूरी तरह क़ादिर वस वारो आहे। जेकॾहिं तव्हां पैगंबर जी मदद न कंदो त न करियो। अल्लाह उन जी उन वक़्त बि मदद कई आहे जॾहिं मके जे काफ़िरनि खेसि इन हालत में वतन मां कढियो हो जो हू पाण में सिर्फ़ ॿ ॼणा हुआ। ॿिनि मां हिकु पाण पैगंबर हो ऐं ॿई गारे सोर में हुआ, ऐं अल्लाह जो रसूल पंहिंजे साथीअ यानी हज़रत अबू बकर खे तसल्ली ॾेई रहियो हो त गम न कर, यकीनन अल्लाह असां सां साण आहे, उहो दुश्मननि खे असां ते ग़लबो न ॾींदो। उन वक़्त अल्लाह उन ते यानी अबू बकर ते दिली सुकून नाज़िल कयो, ऐं अल्लाह पैगंबर जी अहिड़े लश्कर सां मदद कई जेको तव्हां नथे ॾिठो। काफ़िरनि जी ॻाल्हि हेठियाऊं कयाईं, उन्हनि जे मनसूबनि खे खाक में मिलायाईं। अल्लाह जी ॻाल्हि त हमेशा मथाऊं आहे, ऐं अल्लाह ज़बरदस्त गालिब ऐं निहायत हिकमत वारो आहे। मुसलमानो, तव्हां जिहाद लाइ निकिरो, पोइ खणी अव्हां हल्का हुजो या ॻरा, हर हाल में जिहाद लाइ संभरियल रहो। पोइ खणी असलो थोरो हुजे या घणो, खुशहाल हुजो या तंगदस्त, सवार हुजो या प्यादा, जवान हुजो या पोढ़ा, ज़ईफ हुजो या तंदुरुस्त, हर हाल में जहिड़ो बि जहाद हुजे उन लाइ तयार रहो, ऐं अल्लाह जी राह में पंहिंजनि मालनि ऐं जाननि सां जिहाद करियो। उहो ई तव्हां लाइ बहितर आहे जेकॾहिं तव्हां आखिरत जे नफ़े ऐं नुक़सान जी ॼाण या सम्झ रखो था। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं माले गनीमत वेझो आसानीअ ऐं जल्दीअ सां मिलण वारो ऐं सफ़र सवलो हुजे हा त उहे मुनाफ़िक ज़रूर तुंहिंजे पुठियां हलण लाइ तयार थी वञनि हा, अगरि खेनि पंध पारां हूं ऐं अणांगो लॻो। हाणे उहे अल्लाह जो कसम खणी चवंदा त जेकॾहिं असांजो वस हले हा या ताक़त सारे सघूं हा त ज़रूर तव्हां सां निकिरूं हा। उहे पंहिंजे पाण खे हलाकत में विझी रहिया आहिनि, ऐं अल्लाह उहो चङी तरह ॼाणे थो त बेशक इहे माण्हू सरासर कूड़ा आहिनि।